नमस्ते सॼी दुनिया जे सिंधियुनि खे मां स्पेशली अॼु पाण पर्सनली वेही हिकिड़ी पंहिंजी ज़ात जे लाइ पंहिंजे लाइ रिक्वेस्ट कंदुसि त 5-6 सालनि खां अली हसन मला जेको आहे मूंखे लॻियलु हुयो त महिरबानी करे तूं उस्ताद माण्हू ऐं तालीम जे लाइ पंहिंजनि पैसनि ते पंहिंजे हणा वणा जेको आहे स्ट्रगल थो करीं ऐं मुआशी तौर ते बि तूं स्टेबल न आहीं त तूं यूट्यूब छो नथो चैनल खोली ऐं उन में तोखे इहे सरगर्मी बि कंदो रहो ऐं उन मां तोखे काफ़ी फंडिंग बि थींदी ऐं काफ़ी जेको आहे सो उन मां पैसा बि जनरेट करे सघजनि था। सो 9 जनवरी ते जीअं मां जाम छॾियो वियुमि त उन्हनि मूंखे यूट्यूब चैनल खोले ॾिनो आहे। हाणे बेसिकली इहो आहे त तव्हां सॼी दुनिया जे माण्हुनि खे ख़बर आहे त मां हिकिड़ो कंहिं ग़रीब मीरबर जेको मच्छी खपाईंदो उनजो पुटु आहियां ऐं हिकिड़ो तालीम सां प्यार ऐं तालीम सां इश्क जे हवाले सां मां सॼी सिंध में इहा कोशिशि कई आहे त जीअं तालीम खे बहितर बनाइण जे लाइ क्वालिटी जे लाइ स्टैंडर्ड जे लाइ सहूलियतुनि जे लाइ रोड शहर ॻोठ में वञी मां जेको आहे सो माण्हुनि खे जाॻाइण जी कोशिशि कई आहे। हाणे हुन में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके माना अफोर्डेबल न आहिनि पर उनजे बावजूदि बि हौसला तमामु वॾा आहिनि त कोशिशुनि में लॻो पियो आहियां। ऐं अॼु मां हिन क्लिप जे ज़रिए अॼु मुंहिंजो यूट्यूब जे चैनल जो प्रमोशन बि हूंदो ऐं उनजे लाइ मां सॼी दुनिया जे माण्हुनि खे रिक्वेस्ट कंदुसि त मां जीअं त फिनांशियली माना एॾो शाहूकार न आहियां इन्हनि एक्टिविटीज़ जे करे बि मूंखे बचड़नि खे जेको आहे सो पेट ते लत रखी उहे पैसा खणी मां इहा एक्टिविटीज़ पोइ हाणे उहो शहर घुमी बि ज़रूरु मुंहिंजो ख़र्चु ईंदो हूंदो। पोइ मां हीअ क्लिप इन जे करे पोस्ट करे रहियो आहियां त जीअं ॾिसो माण्हुनि खां इंडिविजुअल पिणण खां बहितर आहे त अॼुकल्ह जे दौर में डिजिटलाइज़ कमाई थी हले पई त लिहाज़ा उन मां छो न फ़ाइदो वठी पंहिंजी मुआशियात खे या जेको ही कमी पेची आहे पैसे ॾोकड़ जी उनखे छो न जेको आहे सो पूरा कजे। त हीअ स्पेशली जेको यूट्यूब जो चैनल जेको आहे मां खोले रहियो आहियां उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी माली हालतुनि खे बहितर करण जे लाइ करे रहियो आहियां। त महिरबानी करे मां सॼी दुनिया जे सिंधियुनि खे गुज़ारिश बि कंदुसि त पिनण खां बहितर आहे त को कमु कजे त मां हीअ यूट्यूब जो चैनल जेको आहे सो खोलियो आहे ऐं मां उमेदु थो कयां सभिनी खे त महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब बि कयो ऐं उनजे जेके वीडियोज़ वग़ैरह मां हीअ कल्चरल हूंदो उन में एजुकेशनल हूंदो उन में म्यूज़िकल हूंदो उन में ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं इंटरटेनिंग हूंदियूं जेके मां जेको आहे सो इहो तव्हांखे प्रेज़ेंट कंदुसि पंहिंजे चैनल तां। पर मां तव्हांखे स्पेशल रिक्वेस्ट थो कयां त मूं हिकु उस्ताद जेको तमामु ॾुखियुनि हालतुनि में गुज़र करे रहियो आहे पंहिंजे घर जे हवाले सां पंहिंजी एक्टिविटीज़ जे हवाले सां त महिरबानी करे मां तव्हांखे स्पेशल रिक्वेस्ट थो कयां त मुआशी हालतुनि खे बहितर करण जे लाइ हीउ चैनल मां खोलियो आहे ऐं मूंखे उमेदु आहे सिंधियुनि में त महिरबानी करे मुंहिंजो हीउ चैनल बि सब्सक्राइब कंदा ऐं उनखे हथी बि ॾियारींदा ऐं ॿियनि दोस्तनि खे बि चवंदा त जीअं मुंहिंजी जेका माली हालत आहे घर जी उहा बहितर थी सघे। सो अचो त हथ में हथु मिलायूं ऐं को उस्ताद तव्हांखे सॾे थो को उस्ताद तव्हांखे आवाज़ थो ॾिए त महिरबानी करे चंदन वठण खां बहितर आहे त यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो ऐं महिरबानी करे उनखे ॾिसो बि सही त जीअं मुंहिंजी कुझु न कुझु इनकम जनरेट थी सघे ऐं मुंहिंजा बचड़ा ऐं मूंखे जेको पैसनि जी शॉर्टेज जे करे हिन दुनिया में प्रॉब्लम्स आहिनि उहे टेक्निकली जदीद दौर ते मां उनखे जेको आहे सो हासिलु करे पैसा पंहिंजे बचड़नि जी ज़िंदगीअ खे अञा बि कुझु बहितर करे सघां ऐं पंहिंजियूं एक्टिविटीज़ जेके आहिनि उहे बि अञा खुली दिलि सां करे सघां। त मां वंस अगेन आई रिक्वेस्ट द पीपल दैट प्लीज़ सब्सक्राइब एंड बूस्ट माय चैनल त मां कुझु कमाए वठां। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू। सदाईं सलामत हुजो आबाद हुजो ख़ुशि हुजो।